संगत जी मुंहिंजे मन में हिकिड़ो भाव आयो कि हिकिड़ी कथा ॾाढी प्यारी जेकी गुरु ऐं सेवक जे मथां आहे। ये भी कथा भक्त चरितांग जी अथव भाई। चओ जय श्री कृष्ण। ॾाढो सुंदर इन कथा जो भाव आहे। ये कथा असां शायद भिलाई में ॿुधाईसीं। चओ हरे राम। ॾाढी प्यारी घटना। असांजे हिंदू सनातन धर्म जा हिकिड़ा महान संत थिया आहिनि जिन नालो संत रामानुज आचार्य। ॾाढा महान संत थिया आहिनि। उन्हनि भगवान जो खूब भजन कयो। संत रामानुज आचार्य अॼु बि उन्हनि जी संप्रदाय में कई संत महात्मा अथव जेके भक्ति कराए रहिया अथव। इंद्रेश जी महाराज उन संप्रदाय जा अथव। चओ हरे राम। अनेक महात्मा थिया आहिनि उन संप्रदाय जा, पर जेके मेन ये संत रामानुज आचार्य ॾाढा महान दरवेश। इन्हनि जा जेके सिख सेवक भी हुया, इन्हनि जा जेके शिष्य भी हुया, उहे भी सब ब्रह्म ज्ञानी, सब महात्मा, सब संत, सब पहुतल और एडो प्रेम कंदा पंहिंजे सतगुरनि सां, एडो प्रेम कंदा, एडो भाव हुयो। धन्यवाद कंदा भगवान जो कि तव्हां असांखे एड़ा संत ॾिना, एड़ा सतगुरु ॾिना। संत रामानुज आचार्य ॾाढो प्रेम हूंदो। हिकिड़ो सेवक हुयो जंहिंजो नालो हुयो कुरेशाचार्य। छा नालो भाई? कुरेशाचार्य। ॾिसो नालो भी गुरुअ सां मिलतो जुलतो हो। रामानुज आचार्य, हे कुरेशाचार्य, ॿई आचार्य। उहे पंहिंजे गुरुअ सां ॾाढो प्रेम कंदा, ॾाढो करीब रहंदा पंहिंजे सतगुरुअ जे। उमिरि भी लॻभॻि ओतिरी हुई ॿिन्हिनि जी, गुरु ऐं शिष्य जी। वधीक फ़र्क़ु न हुयो उमिरि में। ऐं कमाल जी ॻाल्हि, बचपन खां उन पंहिंजे गुरुअ जो संग कयो, उन्हनि जे शरण में ई रहिया नंढी उमिरि खां ई। जॾहिं रामानुज आचार्य जी भी उमिरि नंढी हुई, कुरेशाचार्य जी भी उमिरि नंढी हुई। गॾी रहंदा, सभु उन्हनि खे फॉलो कंदा, ॾिसंदा हुआ मुंहिंजा गुरु जी कीअं था कनि, मां भी उन्हनि जे नक्शे कदम ते हलां, मां भी उन्हनि वांगुरु भक्ति कयां, नाम जपियां, ध्यान कयां। त ॾिसंदे ॾिसंदे गुरु ऐं शिष्य लॻण भी हिकु जहिड़ा लॻा। चओ हरे राम। आवाज़ भी मिलण लॻी। कोई अगर कंहिंखे वधीक फॉलो कंदो आहे न भाई, वधीक ध्यानु ॾींदो आहे, वधीक ध्यान सां ॾिसंदो आहे, त पोइ कुझु न कुझु गुण ज़रूरु अची वेंदा आहिनि। तव्हांखे इन जो प्रमाण खपेव त असांजा सुदामा भैया अथव। असांजा सुदामा भैया जॾहिं असांजा बाबा भगतराम साहिब जन सत्संग कीर्तन कंदा हुया त उन्हनि जी शूटिंग असांजा सुदामा भैया संभालींदा, पूरो रिकॉर्डिंग कंदा। वरी उन्हनि खे 8-8 10-10 कलाक हिकु जॻह ते वेही करे एडिटिंग करणी पवंदी। अॼुकल्ह त ॾाढी सुविधा आहे न, ॾाढो जल्दी एडिटिंग थी वेंदी आहे। पर पहिरियों जॾहिं टीवीअ में सत्संग हलंदो बाबा जन जो, त सुदामा भैया पूरी सेवा संभालींदा। त उन्हनि खे हिकु जॻह ते कंप्यूटर ते वेही करे 7-8 कलाक बिना खाए पीए भी उहे एडिटिंग कंदा सत्संग बाबा जन जो। त पूरो ध्यानु ओॾे ई हूंदो। कीअं सत्संग था कनि उहे सभु ध्यान सां ॾिसंदा, ध्यान सां ॿुधंदा, ध्यानु पूरो पूरो सत्संग में हूंदो। अॼु उहे ॻाईंदा आहिनि त लॻंदो आहे बाबा भगतराम जी आवाज़ थी अचे। इहो प्रमाण अथव भाई, छो जो उन्हनि ॾाढो उन्हनि खे ॾिठो, ॾाढो गहराई सां उन्हनि खे पूरो फॉलो कयो, ॾिठो कीअं ॻाइनि था, केॾी केॾी महिल ॻाल्हाईंदा आहिनि त उन्हनि जा हथ बि ईअं लॻंदा आहिनि जीअं असांजा सतगुरु कंदा। त इहो प्रमाण अथव भाई। तीअं संत रामानुज आचार्य ऐं सेवक कुरेशाचार्य उहे बि हूबहू लॻण लॻा। काथे काथे कीअं हूंदो ख़बर अथव? कोई चई वेंदो साईं असांजे घर अचो, हा पनीर चिली ठाही आहे, अचो अचो स्वीकार कजो, गॾु वेही खाईंदासीं बढ़िया। संतनि जो मन कोन्हे, मान लो व्यस्त आहिनि, काॾे वञिणो आहे त पोइ कुरेशाचार्य खे मोकिले छॾींदा। पंहिंजा कपिड़ा पाराए, तिलक विलक लॻाए, पटको ॿधी करे ऐं थोरो सो ढके ढके उनखे मोकिले छॾींदा। सम्झी बि न सघंदा माण्हू भई गुरु आयो आहे कि सेवक। ईअं कमु कढी वठंदा। चओ हरे राम। ईअं थी वेंदो भाई। गोविंद वीचारो असांखे ॿुधाईंदो आहे, हिकु बार गोविंद वियो बलराम भैया सां सत्संग में। चओ हरे राम। शायद ओॾी महिल असांखे नई नई ये सेवा मिली, उन ई ॾींहुं मिली शायद, कुझु ईअं हुयो। 1-8 ॾींहुं थियो हूंदो। 12 मार्च जो गोदड़ी धाम में सत्संग थींदो आहे बिलासपुर में, है न। राजकुमार भैया असांजा कराईंदा आहिनि सत्संग। त बलराम भैया विया, मां न वञी सघियुमि, त गोविंद वियो। ऐं कुदरती गोविंद उन ॾींहुं कुर्तो पैजामो पाए वियो। चओ हरे राम। असांखे कोई सुञाणे कोन ओॾी महिल, कुझु बि अतो पतो न भाई केरु आहे छा आहे। गोविंद वियो, गोविंद ऐं मां बढ़िया गोल मटोल ॿई, है न। वजन कंहिंजो वधीक कंहिंजो घटि तव्हां न सम्झी सघंदो। चओ हरे राम।
हा न, हे बि बढ़िया वियो। ऐं कुदरती उन ॾींहुं रुमाल न हुयो कार में, मुंहिंजो ऑरेंज पियो, हे पाए हली वियो। चओ हरे राम। ऐं कुर्तो बि घेरू हो बढ़िया ऑरेंज, ऐं हेठां वाइट पैजामो, हे लथो ऐं सभु हिन जे पेरनि ते, हे घबराइजी वियो वीचारो। चओ हरे राम। हा ही सची ॻाल्हि है न भाई, ईअं थियो न? हा ईअं थियो। चओ जय श्री कृष्ण। पोइ तॾहिं खां भउ कंदो आहे भाई, मां होॾे बिलासपुर न वेंदुमि, सिंधी कॉलोनी, ॿियो काॾे बि वठी हलो देश विदेश, मां होॾे न वेंदुमि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। त इन्हनि संतनि में बि इहे हुयो कि भाई कुरेशाचार्य हू बहु पंहिंजे गुरु वांगुरु लॻंदा। संत रामानुजाचार्य जो ॾाढो नालो थी वियो, ख्याति वधी वई, सभु जय जयकार कंदा हुया, सभु मञींदा उन्हनि खे, उन्हनि जे चरणनि में बार बार प्रणाम कंदा, ॾाढो भाव संगत ॾेखारींदी। त कुझु द्वेषी माण्हू बि हुया, कुझु अहिड़ा माण्हू बि हुया जेके जलन कंदा हुआ संतनि खां, उहे ईर्षा कंदा, उहे चवंदा हे हिन संतनि खे हर कोई थो पुछे, ॿियनि खे कोई पुछे कोन थो, एॾो नालो वधी वियो आहे। षड्यंत्र कयूं हिकु ॾींहुं, राजा खे सॾु कयूं, राजा आयो, सभा लॻी, माण्हुनि विनती कई राजा खे कि महाराज हे संत जो ॾाढो नालो थी वियो आहे, ऐं एॾो नालो थी वियो आहे कि ॿियनि संतनि खे असांखे कोई पुछे कोन थो। ॿियनि महात्माउनि खे या पंडित जेके थींदा आहिनि, ज्योतिष जेके थींदा आहिनि, सभु उन वटि था वञनि, उन खां ई था पुछी हली अचनि, असां वटि कोई अचे कोन थो। राजा चयो पोइ ॿुधायो छा कजे? कि तव्हां कुझु हल कढो, हिन रस्ते जे कंडे खे साफ़ कयो। राजा बि उन्हनि वांगुरु हुयो। राजा चयो पोइ ठीकु आहे, नेकी और पूछ पूछ, चिंता न कयो, हिन रस्ते खां साफ़ था कयूं रामानुजाचार्य खे। चयो कीअं कंदव? चयो हिकिड़ो प्रोग्राम कयो वॾो, नगर में ॾाढो वॾो प्रोग्राम आयोजन कयो, जंहिंमें सभु संतनि खे घुरायो, सभु अचनि ऐं शास्त्रार्थ थिए, यानी शास्त्रनि जी चर्चा थिए, उन में रामानुजाचार्य बि अची वेहनि। जॾहिं प्रोग्राम पूरो थी वेंदो त मां पंहिंजे सिपाहियुनि खे मौक़ो ॾिसी करे इशारो कंदुमि, उनखे पकड़े वठंदा, असां मारे छॾींदासीं। हा इहो बढ़िया आहे। ख़ुशि थी विया माण्हू, निमंत्रण वियो, संत रामानुजाचार्य चयो ठीकु आहे, असां फलाणी तारीख़ ते ज़रूरु ईंदासीं। हाणे इहा ॻाल्हि सेवक कुरेशाचार्य खे ख़बर पइजी वई, भाई मुंहिंजे गुरुअ खे घुरायो अथऊं पर षड्यंत्र कयो अथऊं ऐं मारे छॾींदा। हाणे सेवक कीअं सम्झे इहा ॻाल्हि, कीअं ॿुधे? हिकु राति पहिरियों चरण पियो दॿाए कुरेशाचार्य पंहिंजे गुरुअ जा। गुरुदेव खे चवणु लॻो, गुरु जी हिकिड़ी वेनती तव्हांजे चरणनि में कयां, तव्हां स्वीकार कजो। हा पुट चओ, कहिड़ी ॻाल्हि आहे? चयो मां ॿुधियो आहे कि तव्हां सुभाणे शास्त्रार्थ करण था वञो हिकिड़े नगर। हा हा निमंत्रण आयो आहे भाई, मां हा बि कई आहे ऐं वञिणो बि आहे। सेवक चयो गुरु जी हिकु कमु कयो, मुंहिंजी बि त कॾहिं परीक्षा वठो कि मूंखे बि शास्त्रनि जी जानकारी आहे कि न आहे। चयो मतिलबु? कि सुभाणे तव्हां पंहिंजी जॻह मूंखे मोकिलियो, मां तव्हांजी जॻह ते वञी करे शास्त्रार्थ कयां थो, त हिन में मुंहिंजी परीक्षा बि थी वेंदी कि मूं वटि ज्ञान आहे कि न आहे, ऐं उहो ई मां तव्हां वांगुरु थोरो हू बहू लॻंदो आहियां, आवाज़ बि मिलंदी आहे, तव्हां कृपा कयो, तव्हां न वञो। ॾाढी जिद कई। गुरु जी चयो ठीकु आहे भाई, सुभाणे तूं वञ असांजी जॻह ते। हाणे धन्य आहिनि उहे सेवक, ॾिसो भाई, जंहिंखे ख़बर आहे कि साम्हूं छा आहे? मृत्यु आहे, मौत आहे, ऐं ॾियण वारो राजा आहे, पर पोइ बि भउ न थियो। उन्हनि वचन वठी वरितो कि मूंखे वञणु ॾियो। गुरु जी चयो ठीकु आहे तूं वञा भाई। सुबुह थी सनानु करे आया, गुरु जी खे चयो गुरु जी तव्हां ई सभु मूंखे श्रृंगार कयो जीअं जीअं तव्हां तयारु कंदा हुयो। मन में भाव हुयो भले आख़िरी ॾींहुं आहे पर घटि में घटि मुंहिंजे गुरुअ जो स्पर्श त मूंखे मिली वञे। चओ हरे राम। उनजो स्पर्श त मूंखे मिली वञे। गुरु जी बि तयारु कयो, उनखे वस्त्र पाराया, कपिड़ा ॾिना, श्रृंगार कयो, चंदन आदि तिलक जीअं उन्हनि जे परंपरा अनुसार लॻाईंदा आहिनि सभु लॻायूं, पटको ॿधियऊं उनखे, ऐं पाखर पाए करे, शाल ओढ़े करे चयो वञ भाई हाणे तूं वञ, भॻवानु भली कंदो, भॻवानु तुंहिंजी रक्षा कंदो, वञ। गुरु जी वचन ॾिना। प्रणाम करे गुरुदेव खे दंडवत ऐं कुरेशाचार्य अॻिते वधिया। मनी मन ॾाढो ख़ुशि, ॾाढो गदगद हुया। उते पहुता, उन्हनि खे मंच ॾिनो, वेठा, शास्त्रार्थ शुरू थियो। ऐं कमाल जी ॻाल्हि, कामिल गुरुअ जो कामिल सेवक हुयो कुरेशाचार्य बि। जेके जेके साम्हूं कोई सवाल पुछे उनजो झटपट जवाबु ॾियनि, शास्त्रार्थ में बि जीते विया। वाह वाही थी वई, भाई संत रामानुजाचार्य छा त ज्ञानवान आहिनि, छा त उन्हनि खे जानकारी आहे शास्त्रनि जी। प्रोग्राम पूरो थियो, सभु धीरे धीरे वञण लॻा। जेॾी महिल कुरेशाचार्य उथिया त राजा जा सिपाही आया, उन्हनि पकड़े वरितो।
और जल्दी जल्दी उतां कढी करे ॿाहिरि जंगल जे किनारे वठी विया। जेके ईर्षा कंदा हुआ माण्हू उहे ख़ुशि थी विया कि बसि अॼु त भैया मामलो साफ़ आहे, हाणे रामानुजाचार्य जेको स्पीड ब्रेकर हुयो असांजे जीवन में ख़तमु। सभु ख़ुशि थी विया। अचानक राजा खे दया आई। राजा चयो भाई मारणो न खपे, ब्राह्मण आहिनि, मारणो त न खपे भाई, पाप लॻंदो। पर हाणे सभिनीनि खे चयो आहे कीअं कजे, त राजा चयो मारियो न, हिकु कमु कयो, मृत्यु दंड न ॾियो। छा कयूं महाराज? ॿई अखियूं कढी करे जंगल में फिटी कयूं, कोई न कोई शेर भालू खाई वेंदुनि। चओ हरे राम, ॿई ॻाल्हियूं रहिजी ईंदियूं। अहिड़ो पापी राजा। सैनिक त तैयार हुया, कुरेशाचार्य जी ॿई अखियूं उन्हनि कढी छॾी। ॿई अखियूं, केॾी पीड़ा हूंदी पर चेहरे ते मुस्कुराहट। मन में वीचार करे भले ही मुंहिंजी अखियूं हली वयूं, पर धन्यवाद प्रभु, मुंहिंजे सतगुरुअ जी रक्षा त थी वई। चओ हरे राम, मुंहिंजे सतगुरुअ जी रक्षा थी वई, मुंहिंजे लाइ इहो ई सभु कुझु आहे। वञनि पिया जंगल, अखियूं त आहिनि कोन, कुझु नज़र अचे कोन, हिकु जॻह ते किरी पिया मुर्शिद थी करे, चक्कर अची वियो, बेहोश थी विया। काफ़ी देरि पोइ होश आयो, धीरे 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 उथिया, पंहिंजे शरीर खे संभालियो। अखियुनि जी रोशनी आहे कोन, अखियूं गायब आहिनि, अखियुनि तां खूब धार थी वहे, रक्त थो वहे। अचानक महसूस कयूं भई साम्हूं कोई बीठो आहे। महसूस थियो भई साम्हूं कोई बीठो आहे। हथ ॾिनऊं, भई साम्हूं केरु आवाज़ ॾिनऊं, त साम्हूं कंहिं हथ बि पकड़े वरितो। हथ पकड़ियो त चयो भैया तव्हां केरु आहियो? मूंखे त नज़र न ईंदो, तव्हां पंहिंजो परिचय ॾियो, केरु आहियो ऐं मूंखे सही जॻह ते पहुचाए छॾियो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। त साम्हूं जेको बीठो उन पंहिंजो हथु खयो ऐं कुरेशाचार्य जे अखियुनि ते स्पर्श कयो। जीअं हथु स्पर्श कयो त अखियुनि जी रोशनी वापसि हली आई। जीअं अखियूं खोले ॾिठई त साक्षात भॻवान कृष्ण बीठा आहिनि। जंहिंजो भॼन कंदो भॻवान कृष्ण साम्हूं बीठा आहिनि। अरे प्रभु, तव्हां चरणनि ते किरी पियो, रोअण लॻो। अरे मुंहिंजो जीवन सफल थी वियो, गुरुअ जी कृपा सां मुंहिंजो जीवन सफल थी वियो, कि भॻवान जा दर्शन थी विया। भॻवान हुनखे खणी गले सां लॻायो, चयो भाई धन्य आहे तुंहिंजी गुरु भक्ति, धन्य आहे, तोखे ख़बर आहे साम्हूं मौत आहे तॾहिं बि हली आए। हाँ, ॿई तुंहिंजी अखियूं हली वयूं पर चेहरे तां मुस्कुराहट न वई। कमाल आहे भाई, तुंहिंजी भक्ति ॾिसी असां प्रसन्न थी विया आहियूं, राज़ी आहियूं। तुंहिंजा गुरु त कामिल आहिनि, पर सेवक अॼु मां अहिड़ो पहिरियों बार ॾिठो आहे। भॻवान चवनि था भाई धन्य आहे तुंहिंजी भक्ति। प्यारा गुरु कुरेशाचार्य, तोखे छा खपे? चओ हरे राम। तॾहिं सेवक हथ जोड़े चयो, प्रभु तव्हां ॾिनो त मूंखे सभु कुझु आहे, पर वरी बि अगरि कुझु ॾियणु चाहियो था त बसि हिकिड़ी प्रार्थना आहे, मुंहिंजा सतगुरु सदाई सलामत हुजनि, मुंहिंजे सतगुरनि जे चरणनि में मुंहिंजी प्रीति वधंदी वञे, बसि इहो आशीर्वाद ॾियो, ॿियो कुझु बि न खपे। चओ हरे राम, ॿियो कुझु बि न खपे प्रभु, बसि इहो ई ॾियो। भॻवान ॾाढो प्रसन्न थिया, मथे ते हथ रखियो ऐं वापसि मोकिलियो भॻवान हुनखे। अहिड़ा बि थिया आहिनि भाई प्रेमी भक्त सेवक जिन अहिड़ो प्रेम कयो आहे। चओ हरे राम।